अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ हैं शफ़ीबंद लाखो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद। नाज़रीन किराम, ही जेके असांजा प्रोग्राम आहिनि, ॾिसो ही क़ुरान शरीफ़ जी असीं जेका निज माना कयूं था या उन सां गॾु जेका हदीस पाक उन जी माना कयूं था ऐं ॾेखारे कयूं था, तव्हांखे स्क्रीन ते उहा शइ ॾेखारे कयूं था। इहे प्रोग्राम जेके आहिनि से फेसबुक ते इहे साॻई मुंहिंजा प्रोग्राम अची वञनि था। फेसबुक ते वञी ऐं जेको आहे सो फलाह आख़िरत इन ते तव्हां पंहिंजो टाइप कंदव त इहे मुंहिंजा सभु प्रोग्राम तव्हां वटि अवेलेबल आहिनि। हाणे अॼु जेको कुझु मूं टॉपिक खयो आहे उहो असांजी ज़िंदगीअ सां तालुक़ रखे थो। असल में ख़तरे जी ॻाल्हि इहा आहे त ही अलाह ताला जेको आहे सो ही दुनिया ठाही आहे, इंसान ठाहिया अथसि ऐं हिकिड़ी इवोल्यूशन या असांजो इम्तिहान हले पियो थो ऐं अलाह ताला असांजे मथां अहसान करे इंसान कयो आहे। वरी खाराइण जे लाइ बहितरीनु शयूं, केला आहिनि, ॾाढ़ुनि जो मौसम आहे, गिदरा आहिनि, पला आहिनि, मच्छूं आहिनि, गोश्त, कुकड़, इहे सभु असीं खाऊं था। ऐं जेकॾहिं कंपेयर कयूं ॿियनि जानवरनि जे मुक़ाबले में त असांजे हुननि में ॾिसो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। गॾु जेको आहे सो वज़न खणे थो, कॾहिं बि उनखे का सवारी कान थी मिले, न उनखे का मोटर साइकिल आहे, न उनखे कार थी मिले। इंसान जेको आहे सो कीअं थो घुमे, ट्रेनुनि में, जहाज़नि में, मुल्क ॾिसे थो, एॾी वॾियूं अलाह जूं नेमतूं आहिनि। पर इंसान जेको आहे सो अखियुनि खां अंधो थी थो वञे। अहिड़ियूं ख़ुदा जूं अलाह जूं नेमतूं जेके आहिनि से उही गारंटीड करे थो वठे त ॼण हे मुंहिंजो आहे। हालांकि जेकॾहिं इंसान सोचे थो रुगो संदसि जिस्म जे अंदरि जेको सिस्टम हले थो इहो ई अलाह जो वॾो मौज़ो आहे। कीअं ही जेनेटिक कोड्स आहिनि हिकु हिकु सेल में, वरी हिकिड़े सेल मां 2 सेल थियनि था त उहो वरी कोड कीअं वरी जेको आहे सो कापी करे वरी हुन सेल में साॻियो हलियो थो वञे। यानी हिकिड़ी अहिड़ी दुनिया आहे जो जेको इंसान जेकॾहिं थोरो फ़िक्रु करे त अलाह हुनजे अखियुनि जे आॾो पियो आहे ऐं पोइ उन माण्हूअ खे वॾो जाहिल सम्झिबो जेके अलाह जे किन कारीगरीअ मां मुतासिर न थिए ऐं वरी चवे त मूंखे अलाह ॾिसण में अचे। हालांकि दुनिया जे दस्तूर में बि असां कंहिं बि इंसान जे बुत, टंगुनि, पेरनि ऐं गोॾनि ॾे कोन था निहारियूं। असां उन इंसान जे कयल कम जे करे हुनजी अज़मत कयूं था, चाहे होचीमू हुजे या जेकॾहिं पंहिंजो एनस्टाइन हुजे, ओलीलो हुजे या जेको आहे सो न्यूटन हुजे, जेके बि वॾा इंसान गुज़रिया आहिनि असां हुनजे कम खां मुतासिर थिया आहियूं, हुनजे बॉडीअ खां मुतासिर कोन था थियूं। त जॾहिं असीं दुनिया जो असांजो दस्तूर आहे त असां उन माण्हूअ जी अज़मत हुन जे कमनि मां था कढूं। न त माण्हू त सभु हिकु ॼणा आहिनि, लहू का रंग एक है, सभु ॻाढ़े रंग जो रतो आहे, सभिनी में दिलि साॻी आहे। पोइ हिकिड़े ॿिए खां मुख़्तलिफ़ थियनि था कमनि जे करे, पंहिंजे एमालनि जे करे, पंहिंजे क्रिएटिविटीअ जे करे, पंहिंजे हिस्ट्रीअ जे करे। त पोइ इहो कानून अलाह ते छो न लागू थिए? हाणे असांखे अलाह साईं जो छा जिस्म ॾिसणो आहे? माण्हू चवंदा त अलाह ॾिसण में अचे ऐं उनजा कम जेके आहिनि जंहिंजे करे हिन वॾी कारीगरी कई आहे उहे छुटा। असां अलाह खे सुञाणंदासीं संदसि कमनि जे करे, संदसि कारीगरीअ जे करे। असां अलाह खे सुञाणंदासीं न क़ुरान जे लैंग्वेज जे करे, क़ुरान जे नॉलेज जे करे, क़ुरान जी फिलासफ़ीअ जे करे, क़ुरान में साइंस जी ॻाल्हियुनि जे करे। असांजो अॼु इहो मौज़ू आहे त असां हिन धरतीअ ते रही ऐं खणी अलाह खे मञूं बि सही, पर असां मेजॉरिटी असांजी मुनाफ़िक़नि जो रोल थी अदा करे। उहो कीअं थो थिए, अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे। पहिरीं त अलाह ताला असांखे सम्झाए थो त जेकॾहिं तव्हांखे जन्नत खपे ऐं तव्हां सही मोमिन थियणु चाहियो था त अलाह चए थो मुंहिंजो चवणु मञो ऐं मां तव्हांखे ॾसियां थो। ऐं जेको कुझु अलाह ताला असांखे ॾसे थो इन्हीअ सां असांखे तमामु वॾा फ़ाइदा ऐं ख़ुशियूं ऐं सुकून नसीब थो थिए हिन धरतीअ में। अलाह जे चवण ते हलण सां निंड ईंदी, अलाह जे चवण सां असांजे रिज़्क़ में बरकत थींदी। पहिरीं आयत जेके मूं खई आहे सूरत निसा जी, रब साईं फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीन आमनू कूनू क़व्वामीन बिल क़िस्त शुहदा लिल्लाहि वलौ अला अनफुसिकुम औ विल वालिदैन वल अक़रबीन। चए थो जेकॾहिं तव्हांखे ईमान आहे, या लज़ीन आमनू, जेकॾहिं तव्हां चओ था असीं अलाह खे मञूं था, अलाह जे रसूल खे मञूं था, त पोइ तव्हांखे खपे कूनू क़व्वामीन बिल क़िस्त, हमेशह इंसाफ़ ते क़ाइमु रहो, शुहदा लिल्लाह, ऐं शाहिदी बि हक़ जी ॾियो अलाह कारण,
वला वला अनफुसिकुम, चाहे उहा शाहिदी तव्हांजे पंहिंजनि जे ख़िलाफ़ या पंहिंजी जान जे ख़िलाफ़ थिए, चओ हा बाबा मां ॾोही आहियां मूं कमु कयो आहे। ओ विल वालिदैन, या तव्हांजे माउ पीउ जे ख़िलाफ़ थी शाहिदी ॾियणी पए त सच जी शाहिदी ॾियो, छाकाणि त इहे जेके रिश्ता आहिनि पीउ माउ पुट धीउनि ऐं मामनि चाचनि जा, इहे हिन दुनिया जे ड्रामे जे लाइ आहिनि। हीउ हिकिड़ो ड्रामो आहे जंहिंमें असांखे किरदारु ॾिनो पियो आहे पीउ जो, कंहिंखे भेण जो, कंहिंखे माउ जो, ऐं इन किरदारनि जे अदायगीअ ते इनाम रखियल आहिनि। लेकिन जॾहिं इहा दुनिया ख़तमु थींदी त इहे रिश्तेदारियूं माइटियूं न्यूट्रलाइज़ थी वेंदियूं ऐं हर को माण्हू हिक ॿिए खे परे खां चवंदो हा यार हिन मुंहिंजे भेण जो किरदारु अदा कयो, लेकिन उहा रिलेशनशिप न्यूट्रलाइज़ थी थिए, ला अंसाब बैनहुम, माना पंहिंजा सभु नसब ख़तमु थी था वञनि। छो त पोइ तव्हांखे इनाम मिलंदो त भेण जो किरदारु तो कीअं अदा कयो, तो कीअं ॿाहिरि निकिती पंहिंजे मथे ते रओ कई या मेकअप हणी ऐं जेको आहे सो तव्हां इहो कयो। तंहिंजे करे असांखे उहा भेण खां पुछियो वेंदो त छा तूं लिपस्टिकूं ऐं पाउडर हणी वई हीअं घिटियुनि में माण्हुनि खे त सभु माण्हू निहारनि ऐं जेको आहे सो उन्हनि खे फीलिंग्स थियनि, इन जो गुनाह उन औरत ते पवंदो। उन खां पुछियो वेंदो, हर इंसान खां पंहिंजे किरदार जी पुछा थींदी त तव्हां जेको आहे सो कहिड़ो किरदारु अदा कयो। त अलाह ताला फरमाए थो त इन किरदार खे अदा करण जे लाइ तव्हां शाहिदी ॾियो सच जी, चाहे तव्हां इन में तव्हांजो भाउ सॻो फासी वञे फासराए छॾियोसि, पीउ सॻो फासी वञे फासराए छॾियो, पर जे तव्हां ग़लती कई आहे त शाहिदी हक़ ॾेई पाण खे ॿधराए छॾियो, पाण खे फासराए छॾियो, पाण खे फाई ॾियारे छॾियो। अलाह फरमाए थो इन यकुन गनियन औ फ़कीरन फल्लाहु औला बिहिमा, के वरी माण्हू कंहिं अमीर जे करे उनजे जाह जे करे शाहिदी फेराईंदा आहिनि, के वरी कंहिं ते तरस खाई ग़रीब सम्झी ऐं चवंदा यार हिन ग़रीब जी मदद कयूं, हिनखे प्लाट मिली वञे या हिनखे मिली वञे। इहो किरदारु जज बि अदा कंदा आहिनि। ॾिसंदा जज त हे वीचारो सफ़ा ग़रीब आहे, मिसकीन आहे ऐं हाणे हिन आयो आहे त हिनखे पघार 2 महीननि सालनि खां न मिली आहे, त उहो जज चवंदो अबा ॾियोसि पघार ॾियोसि। हाणे उहो पघार त खज़ाने मां थी वञे, पर इंसाफ़ त इहो आहे त इहो ॾिसी तुंहिंजो हक़ु आहे या कोन्हे। हाणे छाकाणि त ग़रीब आहे तंहिं करे मां बादशाह थी वेठो आहियां, हाणे मां गवर्नमेंट जे खज़ाने मां ॾियोसि बाबा हिनखे ग़रीब आहे वीचारो, न। अलाह फरमाए थो त जेकॾहिं ग़रीब आहे या अमीर आहे तव्हां इंसाफ़ कयो, छाकाणि फल्लाहु औला बिहा, अलाह चए थो मां हिननि खां वधीक वेझो आहियां, तव्हां खां वधीक, मूं हुननि खे पैदा कयो आहे, तव्हां हिननि ते रहम खाई नाइंसाफ़ी न कयो, माना कंहिं ते रहम खाई बि नाइंसाफ़ी न कयो कंहिंसां, ऐं कंहिंजे रोब में अची बि जेको आहे तव्हां नाइंसाफ़ी न कयो। इहो किरदारु अलाह ताला असांखे अदा करणु चाहे थो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही हदीस शरीफ़ आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अला उख़बिरुकुम बिख़ैरिल शुहदा, चई तव्हांखे मां ॾसां त शाहिदी ॾियण वारो सभिनी में बहितर केरु आहे? अल्लज़ी याती बि शहादतिही क़ब्ल ऐं युसअलहा, ही उहो आहे जेको घुराइण खां पहिरीं पहुची अचे त मां शाहिदी ॾिनुसि, मूंखे हिन केस जी ख़बर आहे। न त हाणे हिकिड़ा माण्हू चुप कयो, दादा मुंहिंजो छा वञे, मूं ॾिठो, अदा तो जेकॾहिं ॾिठो त तुंहिंजे साम्हूं हिनखे क़तूल थियो आहे त हाणे लिको वेठो आहीं त मुंहिंजो छा वञे, बसि पोइ ठीकु आहे, पोइ हाणे ॻाल्हि आहे त पोइ हाणे तव्हांखे ज़िंदगी प्यारी आहे, अलाह थो चए त आख़िरत खे प्यारो कयो, पोइ वेठा हुजो, भला आख़िर मरंदव त उअं ई बि, भला 50-60 साल में मरी त माण्हू वेंदो न, पर हिते जन्नत कमाइजे न। ऐं रसूल सल्लम छा फरमाइनि था? अलाह फरमाए थो फला तत्तबिउल हवा अन तअदिलू, याने तव्हां इंसाफ़ जेकॾहिं तव्हांजे हथ में आहे त पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण लाइ जेको आहे सो इंसाफ़ जूं वाॻूं न झलियो, बल्कि हक़ जूं वाॻियूं झलियो, पोइ चाहे उहा तव्हांजे नफ़्स जे ख़िलाफ़ हुजे, तव्हां सही फ़ैसिलो कयो। वइन तलू ऐं तुइरदू, ऐं पोइ इहो बि न कयो त ज़ुबान खे फेरायो या ट्विस्ट कयो, लफ़्ज़नि खे फेराए हा अदा हीअं या तुइरदू चओ मुंहिंजो छा वञे, मां नथो शाहिदी ॾियां। फ़इन अल्लाह कान बिमा तअमलून ख़बीरा, अलाह चए थो यादि रखो तव्हां जेको कुझु कयो था ज़रो ज़रो अलाह चए थो असीं रिकॉर्ड था कयूं, जेको कुझु कयो था अलाह खे सॼी हिन ॻाल्हि जी ख़बर आहे। या अय्युहल्लज़ीना आमिनू बिल्लाहि व रसूलिही, अलाह चए थो ई ईमान वारा ईमान आणियो अलाह ऐं अलाह जे रसूल ते। हाणे ईमान वारनि खे ईमान आणण जो चए थो, छाकाणि त ईमान त हिकिड़ो आंदो त माना अलाह आहे, पर अमल किथे आहे? हे जेको ॿियो ईमान आहे, माना उन ईमान अलाह जे हुकुमनि मुताबिक़ हलो, अलाह जे रसूल जे हुकुमनि ते ज़िंदगी गुज़ारियो। त
त कंहिं ते ईमान आणियो? अलाह जे जेके अलाह हुकुम कया आहिनि, अलाह जे रसूल हुकुम वल किताब लज़ी नज़ल अला रसूलिही, ऐं उहो क़ुर पाक जंहिंमें तव्हांखे ॾसियो वियो आहे, जेको हींअर मां पढ़ां वेठो त हीअं कयो हीअं न कयो, जेको अलाह जे रसूल ते नाज़ुल थियो आहे। वल किताब लज़ी अंज़ल मिन क़बल, ऐं अॻियनि किताबनि ते बि ईमान आणियो। वमन यकफुर बिल्लाहि व मलाइकती व कुतुबी व रुसुली, बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो अहिड़ी क़ौम आहे जेको अलाह खे ई नथी मञे, देयर इज़ नो गॉड, जॾहिं देयर इज़ नो गॉड त पोइ देयर आर नो एंजल्स, पोइ फ़रिश्ता बि कोन्हनि, पोइ किताब बि कोन मञींदो, रसूलनि खे कोन मञींदो। वरी यौमिल आख़िर, ऐं जेकॾहिं देयर इज़ नो गॉड त पोइ हिसाब किताब बि कोन थींदो, त यौमिल आख़िर खे कोन मञींदो। त चए थो जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे फ़क़त ज़ल ज़लालम बईदा, त अलाह थो चए इन्हीअ खां वधीक को मेंटल केस चरियो माण्हू हिन धरतीअ ते थी नथो सघे। इहो गुमराह जी इंतिहा जो माण्हू करे, पागल आहियो। यानी हे इन माण्हूअ खे पागल आहे त हे नह जेके वधनि था, इहे पाण ई था वधनि। हे जेको मां अखियुनि सां ॾिसां थो, इंसानु ॾिसे थो, इहो बसि इन कैमरा इन थी हले, इहो कीअं थी ब्रेन में फोटू ठहनि, इहो बसि इहो बाए चांस पैदा थी वियो आहे। हे जेको आहे इंसानु खाए थो त उन मां अखि जो सेल थो ठहे, उन साॻे खाधे मां नहनि जो सेल थो ठहे, उन खाधे मां वार थो ठहे, मथे जो वार थो ठहे, नक में सेल थो वञे। इहो केरु थो डिसीशन करे त हे जेको असीं हींअर खाधो आहे इन मां नक जो सेल ठहंदो या अखि जो सेल ठहंदो? इहो पाण ई पिया पढ़ी छॾनि। त पोइ त चइबो त हे त माना हिकिड़ो अहिड़ो जानवर आहे इहो इंसानु, जेको बसि खाई ॼाणे थो ऐं खाइण जे लाइ सुठियूं शयूं मेड़े ॼाणे थो, ऐं सुठियुनि शयुनि खे खाइण जे लाइ वरी के चङा कम करे थो, फन अचेसि थो। बाक़ी ही त जानवर आहे इहो माण्हू। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इन लज़ीन आमनू, हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं कंहिं माण्हू ईमान आंदो या जिन ईमान आंदो, सुम कफ़रू, वरी कुफर में काहे पिया, सुम आमनू वरी किथे पढ़ियऊं वरी ईमान आंदऊं, सुम कफ़रू वरी कुफर में काहे पिया, सुम अज़दादू कुफरन, पोइ इहो जेकॾहिं ही ॿियो दफ़ो कंदा त पोइ अलाह चए थो त हाणे इन जो कुफुर वधंदो। लम यकुनिल्लाहु लियग़फिर लहुम, पोइ अहिड़नि माण्हुनि खे अलाह ताला मग़फ़िरत बि न कंदो, वला लियहदियहुम सबीला, ऐं कॾहिं बि उन्हनि खे धरतीअ में चांस न ॾींदो त वरी ईमान आणे। इनशाला ब्रेक वठूं था ऐं जेको आहे सो ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। त मतिलबु इहो आहे त जेकॾहिं अलाह थो चए त तव्हां ईमान आंदो आहे ऐं तव्हां मुंहिंजे हुकुमनि ते नथा हलो त पोइ इनखे मुनाफ़िक़ चइबो। ऐं इन जी सज़ा छा आहे? रब साईं फरमाए थो त इन जी वॾी सज़ा आहे। त अने हिकिड़ो हक़ु सचु ॾिसी टके जे करे कूड़ थो वणे, हक़ु सचु ॾिसी जेको आहे सो हराम थो खाए, हक़ु ऐं सचु जेको ईमान जी हलावत वठी वरी चोरियूं थो करे। अलाह फरमाए थो इहे मुनाफ़िक़नि, बशरिल मुनाफ़िकीन, अलाह चए थो इन मुनाफ़िक़नि खे ख़बरदार कर वे अन लहुम अज़ाबन अलीमा, त इन्हनि खे सख़्तु ॾुखो ईंदड़ अज़ाब मिलंदो। अल्लज़ीन, इहे हाणे अचो त ॾिसूं था हाणे मुनाफ़िक़ केरु आहिनि, जो डेफिनेशन ख़ुदि अलाह ताला सम्झाए थो। नंबर 1, अल्लज़ीन यत्तख़िज़ूनल काफ़िरीन औलिया मिन दूनिल मोमिनीन। पहिरियों त मुनाफ़िक़ जी निशानी आहे त काफ़रनि सां गहरी यारी रखनि था। छाजे लाइ? यब्तगून इंदहुमुल इज़्ज़त, इन्हीअ आसिरे में त इन्हनि काफ़रनि सां मां दोस्ती रखंदुसि त मूंखे मुल्क में इक़्तिदार मिलंदो, मुंहिंजी इज़त थींदी, मूंखे प्रोटोकॉल मिलंदा, मूंखे वज़ारतूं मिलंदियूं। तंहिंजे करे हुनजे पाचनि में लड़की थो पए, हुनजा जूता थो वञी चटे उड़े अमेरिका में ॿियनि लंडन में। छाजे लाइ? त इज़त मिलंदी। अलाह थो चए फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ, अलाह चए थो इहो काफ़रनि जा बूट चटण जेके वञनि था इहे मुनाफ़िक़ आहिनि, त असां हिते इक़्तिदार मिलंदो, असांखे इज़त मिलंदी। अलाह थो चए फ़इन्नल इज़्ज़त लिल्लाहि जमीआ, अलाह चए थो थी नथो सघे जो तव्हांखे इज़त काफ़रनि मां मिले, कंहिं शख़्स मां मिले, इज़त सॼी अलाह पंहिंजे हथ में रखी आहे। तंहिं करे तव्हां ॾिसो न जेके अॻूणा हुकुमरान जूता चटे चटे जॾहिं रिटायर थियनि था त हाणे उनजी छा हालत आहे, हुनखे लिफ्ट ई कोन था ॾियनि, हुन सां ॻाल्हाइनि ई कोन था, वतन था ईअं लूर लूर कंदा। अलाह फरमाए थो वक़द नज़्ज़ल अलैकुम फिल किताब, अलाह जेको आहे सो वक़द नज़्ज़ल अलैकुम फिल किताब अन इज़ा समिअतुम आयातिल्लाह युकफ़र बिहा। अलाह फरमाए थो बेशक असां नाज़ुल कयो आहे ही क़ुर पाक तव्हां ते, ऐं उन्हीअ में असां तव्हांखे ही आयत ॾसियूं था। कहिड़ी? इज़ा समिअतुम आयातिल्लाह, के तव्हां मां अहिड़ा माण्हू आहिनि
जॾहिं तव्हां क़ुर जी आयत ॿुधो था युकफर बिहा त तव्हां व युस्तहज़अ बिहा त तव्हां उन खे इग्नोर था कयो ऐं बल्कि न सिर्फ़ु इग्नोर पर क़ुर जे हुकमनि ते टोकूं था कयो। अड़े हे पुराणे ज़माने जी ॻाल्हि था कनि त जेकॾहिं चोरी करे कटिजे त हथु कटिजे। हाणे चोरी कजे त हथु कटिजे। हाणे हर कंहिंजो हथु त कोन कटिबो, हथु त उनजो कटिबो जेको भितियूं टिपी दर टिपी घर में अंदरि वञी ताला टोड़े पैसा कढे, इहो चोर आहे न, इन जो हथु कटिबो। यानी हाणे चवंदासीं इहो वरी मौलवियुनि जी ॻाल्हियूं वरी ज़मानो, उन खां अलावा गीबत न कयो, चोरी न कयो, ज़ना न कयो, कूड़ न ॻाल्हायो। चवंदा हे साईं हींअर ज़मानो सॼो कूड़ जो आहे, हे वकील जेके कयूं था हिन जो कहिड़ो कमु आहे, हिन जो कमु ई इहो आहे त वेही पंहिंजो कूड़ हणनि, असांखे छॾाइनि। त अलाह फरमाए थो जॾहिं बि तव्हां कंहिं अहिड़े ग्रुप में हुजो जिथे हू पाण में कूड़ हणण जे लाइ कागज़ ठाहींदा हुजनि या कंहिं ज़मीन ते कब्ज़े करण जे लाइ प्लानिंग कंदा हुजनि या अलाह जे कंहिं बि हुकुम जी मुखालफ़त में का प्लानिंग कनि, फला तक़उदू माहुम, त पोइ उन्हनि सां इन प्लानिंग में न वेहो। यानी जिथे अलाह जे आयतुनि जो इस्तेज़ा कयो वञे, मिसाल तौरु अलाह थो चए कूड़ न ॻाल्हाए, हाणे वेठा सोचनि हीअं कूड़ हणूं, हे कूड़ो हिकिड़ो कागज़ ठाहियो, हे बैक डेट में हे शइ कयो, त फला तक़उदू माहुम, उन्हनि सां इन प्लानिंग में गॾु न वेहो, हत्ता यख़ूदू फी हदीसिन गैरी, पर उन खां अलावा जॾहिं का ॿी का ॻाल्हि कनि था जंहिंमें कूड़ न आहिनि, अलाह जी मुखालफ़त न आहे, त पोइ भली वियो। ऐं जेकॾहिं तव्हां वेठा रहियो ऐं हुन सां हा हा कंदा वेंदव, इन्नकुम इज़म मिसलहुम, त पोइ अलाह चए थो मां बि तव्हांखे हिननि सां काउंट कंदुसि, मां बि तव्हांखे तव्हां बि जेको आहे उन्हनि जहिड़ा लेखिया वेंदव। तंहिंजे करे सिर्फ़ु ईअं न आहे त कंहिं ठॻीअ करण वारनि माण्हुनि खे सज़ा मिलंदी, पर उन ठॻी करण वारनि सां हा हा करण वारनि खे बि सज़ा मिलंदी जेके हुन सां गॾु वेहंदा। अलाह फरमाए थो इन अल्लाह जामिउल मुनाफ़िकीन वल काफ़िरीन फी जहन्नम जमिया, अलाह चए थो मुनाफ़िकनि जी सज़ा आहे त काफ़रनि खां खे घटि सज़ा कान्हे, हिन खे ॿिन्ही खे गॾु करे जहन्नम में मां जेको सो मोकिलींदुसि। अलाह फरमाए थो केरु आहिनि उहे मुनाफ़िक, अल्लज़ीन यतरब्बसून बिकुम, उहे आहिनि जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे नाले वेठा इंतज़ारु कनि त किथे न किथे त तव्हां हाराईंदव, किथे न किथे तव्हांखे शिकस्त मिलंदी, पोइ असां तव्हांखां हिसाब वठंदासीं। अल्लज़ीन यतरब्बसून बिकुम फ़इन कान लकुम फ़तहुम मिनल्लाह, पर जेकॾहिं ॾिसनि था त न तव्हां कामयाबु थिया थियो, तव्हां कंहिं बि लड़ाईअ में फतह हासिलु कई आहे, कालू अलम नकुम माकुम, त पंहिंजो सभु मिटियूं माइटियूं तव्हां वटि खणी चवंदासीं मां तव्हांजो मामू आहियां, मां तव्हां सां गॾु आहियां, ही दुनिया बि ईअं आहे। वइन कान लिल काफ़िरी नसीबुनि, पर जेकॾहिं कंहिं लड़ाईअ में काफ़र था खटनि, कालू अलम नस्तहविज़ अलैकुम व नमनअकुम मिनल मोमिनीन, चवंदा असां तव्हांजो लिक छुप में तव्हांजी बचाव पे कयो ऐं मोमिननि खां तव्हांखे बचाव पे, असीं तव्हां सां गॾु आहियूं। माना हे ॾाढे पासे जे जेको आहे सो जेके इहे मुनाफ़िक जी निशानी आहे। अलाह फरमाए थो फल्लाहु यहकुम बैनकुम यौमल क़ियामत, अलाह चए थो मां कोन छॾींदोसां, इन्हनि खे क़यामत जे ॾींहुं फ़ैसिलो कंदुसि, छो त हिन धरतीअ ते त बची था वञनि, हिन दुनिया मां त बची था वञनि, इहे मुनाफ़िक ठठ था कनि। ऐं हाणे साईं किथे वञी कंहिंजा पेर चटे आया त उहो ज़ाहिर त हिते को इक़्तिदार त मिलंदो। अलाह फरमाए वलई यजअल्लाहु लिल काफ़िरीन अलल मोमिनीन सबीला, अलाह चए थो ईअं मां कॾहिं बि कोन कंदुसि जो काफ़र जेको आहिनि सो मोमिननि ते ग़ालिब अची वञनि, ऐं उनजे कनि मां मोमिननि खे ज़रूरु बचाईंदुसि, अलाह मदद कंदो मोमिननि जी। जेकॾहिं वेड़ में विड़ी न सघंदा त ज़रूरु हुननि जे मुल्क में असां तबाही आणींदासीं, सैलाब आणींदासीं, उन्हनि खां हिसाब ज़रूरु वठंदासीं। छो अलाह से मुनाफ़िकनि ते एॾी जेको आहे सो असांखे सम्झाए थो, चए थो इनल मुनाफ़िकीन युखादिऊन अल्लाह, हे मुनाफ़िक अलाह सां ठगी था कनि, चवनि था तूं असांजो रब आहीं, अलाह साईं रसूल सलाह असांजो रसूल आहे, पोइ बि चोरी था कनि, पोइ ठगी था कनि, पोइ जेको आहे सो हराम खाइण जी कोशिशि कनि था, त माना छा मतिलबु आहे? अलाह 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 खां वरी अलाह साईं बि कनि था, वरी कुझु ख़ैरात बि कनि था, माना तव्हां ठगी था कनि न अलाह साईं सां। त अलाह जेके आहिनि अलाह साईं सां धोखो था कनि, उहा हूअ खादियूं, पर अलाह चए थो मूंखे कहिड़ो धोखे, मूंसां कहिड़ो धोखो कंदो, हक़ीक़त में धोखो हिननि सां पियो थो थिए। ऐं इन मुनाफ़िक जी ॿी निशानी कहिड़ी आहे? इज़ कामू इल सलात कामू कुसाला, निमाज़ ते त पढ़नि था, मुनाफ़िक 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो पर सुस्ती कंदो, देरि सां पढ़ंदो, वेंदो त 2-3 टकर हणी अची वेंदो, इहो आहे युराउन अन्नास, माण्हुनि खां था डिॼनि, माण्हू चवंदा ॾाढी छॾाई अथसि, बुज़ुर्ग आहे, निमाज़ नथो पढ़े, माण्हुनि खे ॾेखारीनि था। वला यज़कुरून अल्लाह इल्ला कलीला, बसि हुनजो अलाह जो ख़ौफ़ घटि अथनि, तंहिं करे कॾहिं कॾहिं
मिड़ई अलाह यादि ईंदो अथनि, पोइ अलाह जो मिड़ई थोरो ज़िक्र करे वठंदा, तस्वीरूं पढ़ी वठंदा। माना हुनजी ज़िंदगी अलाह सां अटैच न आहे, बसि ईअं मथां मथां हलनि था। ऐं मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा उला वला इलाहा उला। हाणे या त बाबा काफ़र थियनि न, सफ़ा ठुप चवनि अलाह खे कोन था मञूं, पोइ जेको ॾाढो सो गाबो वञी कनि न, वरी कॾहिं कॾहिं हेॾां बि मोमिननि जे तरफ़ चवंदा यार अलाह साईं खे अलाह साईं, माना न होॾे न होॾे। वमई युज़लिल्लाह, अलाह चए थो पोइ अहिड़ी कंहिंजी कैफ़ियत थी वञे त पोइ जंहिंखे अलाह अहिड़ो गुमराह करे फलन तजिद लहू सबीला, पोइ तव्हां हुनखे छा कहिड़ो रस्तो ॾेखारींदो। हे त माना हेॾे ऐं होॾे, हेॾे जो मतिलबु आहे त पोइ आख़िर छो त कूड़ ॻाल्हाए, छो थो ठगी करे, छो पंहिंजी ज़िंदगी ख़राब थो करे, छो शिरक थो करे, छो बिदअतूं थो करे जेकॾहिं मोमिन आहे त। तंहिंजे करे अलाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तत्तखिज़ुल काफ़िरीन औलिया मिन दूनिल मोमिनीन। चए थो ईमान वारो, तव्हां काफ़रनि खे एॾी लिफ्ट न करायो ऐं न सम्झो त हू तव्हांखे इज़त ॾींदा। तव्हांजी इज़त मोमिननि सां गॾिजण में आहे, भाई पी वारनि सां, दोस्त जेके तव्हांजा मोमिन सां गॾिजण में आहे। अतुरीदून अन तजअलू लिल्लाह अलैकुम सुल्तानन मुबीन। अलाह चए थो मुंहिंजो चवणु न वठंदव त पोइ माना तव्हां मां ॿियनि लफ़्ज़नि में त पोइ माना पादर खाईंदव न मुंहिंजा। छा तव्हां चाहियो था, लफ़्ज़ी त अतुरीदून, छा तव्हां चाहियो था अन तजअलू लिल्लाह अलैकुम सुल्तानन मुबीना, त अलाह तव्हांजे मथां गुनाह साबित करे न, तव्हांजे मथां अलाह जो ॾोह साबित थिए न, जो तव्हां काफ़रनि खे जेको आहे सो गहरो दोस्त करे वरितो ऐं मोमिननि खे छॾे ॾिनो अथव। यादि रखो अलाह थो चए इन्नल मुनाफ़िकीन फी दरकिल अस्फल मिनन नार। अॻु में त अलाह साईं चए थो मां काफ़रनि मुनाफ़िकनि खे ॻंढींदुसि, पर हिते थो चए न, मां मुनाफ़िकनि खे सज़ा काफ़रनि खां वधीक ॾींदुसि, जो चए थो इहे जहन्नम जे तरे में हूंदा। वलन तजिद लहुम नसीरा, ऐं इन्हनि मुनाफ़िकनि जे लाइ को शुफ़ात केरु न कंदो ऐं न वरी उन्हनि जो केरु उनजी मदद कंदो। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ तव्हांजा सुवाल ईंदा त वठंदासीं, लेकिन मुनाफ़िकनि खे बचण जो ई चांस आहे आयत नंबर 146 में। तंहिं करे अचो त ॿुधूं, जेकॾहिं असां में कुझु मुनाफ़िकीअ जा एलिमेंट आहिनि त उहे कढूं ऐं कीअं कढूं, इहो अलाह असांखे सेखारे थो, छो त अलाह मरण ताईं अञा चांसिस सभिनी खे ॾिए थो त तव्हां बची वठो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। हाणे ॻाल्हि पई हले त असां माना मुनाफ़िकीअ जी ज़िंदगी असांजी अक्सरियत गुज़ारे थी। हाणे इन मां बचाव कीअं थिए, मतां ओचितो मौत अची वञे पोइ त मरी वेंदासीं। अलाह ताला फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम इल्लल्लज़ीन ताबू, इहे मुनाफ़िको जिन तौबह कई, असलहू ऐं उहे कम छॾे ॾिनऊं ऐं पंहिंजो इस्लाह कयूं, वातसमू बिल्लाह ऐं अल्लाह जे रसीअ खे पकड़ियऊं, हुन क़ुरान जे हुक्मनि खे चंबिड़ी पवंदा, वाख़लसू दीनहुम लिल्लाह, अल्लाह ख़ातिर सॼो दीन पंहिंजो इख़लास सां कंदा, त अल्लाह चए थो अॼु बि फ़उलाइक मअल मोमिनीन, त पोइ आऊं उन्हनि खे मोमिननि सां काउंट कंदुसि। ऐं चए थो वसौफ़ युअतिल्लाहुल मुमिनीन अजरन अज़ीमा, अल्लाह चए थो मौत अचण वारो अथव वेझो, जल्दी तव्हांखे मां ॿुधाइणु चाहियां थो त मोमिननि जे लाइ वॾो इनाम मां रखियो वेठो आहियां। तंहिंजे करे ॼाण उहे जेके मौत अचण वारो उन खां अॻु ई तव्हां ई पंहिंजो इलाजु कराए वठो, न त मुनाफ़िक न काउंट थियो। काल मौजूद आहे, वठूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी। ये एक हमारे सामने रहती है औरत, वो जानबूझ के पड़ोसियों को तकलीफ देती है, बहुत प्यार मोहब्बत से मिलती है, फिर कहती है कि नहीं, फिर पीछे जो है वो गलत काम करती है, मतलब मुनाफिक है बहुत ज्यादा, और हज नमाज कुरान सब करती है। तो ऐसे लोगों के लिए अल्लाह ताला ने क्या बोला है, हज भी करके आई है, उम्रा भी करके आई है, फिर भी जो है उनकी जो है नीयत भी साफ नहीं है, और मतलब समझ नहीं आती कि ऐसे लोग कैसे, उनसे कैसे मतलब डील किया जाए। बहन ऐसे है कि हम किसी के दिल के बारे में फैसला न दें कि उसकी नीयत ख़राब है या उसकी बात है, बल्कि हम कोशिश करें कि कोई उसके बारे में
अच्छे अल्फाज बयान करें, क्योंकि फिर इसका हिसाब देना पड़ेगा। कल अगर उसकी नीयत, क्योंकि नीयत अंदर की बात है, तो कहीं मैं न फंस जाऊं और मैं कहूँ इसकी नीयत ख़राब है, या पड़ोसियों को तंग करने की, देखें उम्रा भी करके आई है तो जाहिर है कि उसको दीन से तो मोहब्बत है, तो आप ज़रा इसमें एहतियात करें, क्योंकि आपकी गुफ्तगू में एहतियात नहीं है। और ये ज़बान जो है ना वो असल में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला या अल्लाह के रसूल सल्लल्लाहु फरमाते थे कि अगर दो चीज़ों की मुझे ज़मानत दें, शर्मगाह की और ज़बान की, तो मैं तुम्हें जन्नत की देता हूँ। इसीलिए हमें थोड़ा इस पर एहतियात करना चाहिए और इतने सख्त अल्फाज किसी के बारे में इस्तेमाल नहीं करने चाहिए। बाकी रही बात यह है कि अगर वो आपको पड़ोस को तंग करती है तो किस तरह है, अगर तो फिर उसकी प्यार मोहब्बत से इस्लाह करें, उसको दरस कुरान में बिठाएं। और हालांकि वो ख़ुद भी उम्रा वगैरह कर आई है, तो इस पर थोड़ा सा बहन आप अल्फाज थोड़े ठंडे और सॉफ्ट इस्तेमाल करें, क्योंकि इस गुफ्तगू से मुझे बहुत ख़तरे की बू आ रही है आपके बारे में। जज़ाकल्लाह। त सर अर्ज़ पियो हले त ही जेको आहे सो अल्लाह फरमाए थो त मुनाफ़िक बची सघनि था जेकॾहिं असां अॼु बि चाहियूं। अल्लाह छा थो चए? चए थो मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। तर्जुमा त अल्लाह चए थो त अल्लाह तव्हांखे अज़ाब ॾेई छा कंदो? अल्लाह खे छा मिलंदो जो असांखे कुटींदा, उते जहन्नम में टंगू चीरींदा, पथर हणंदा, गुर्द हणंदा, रड़ियूं पयूं पवंदियूं, त अल्लाह खे छा मिलंदो? चए थो तव्हांखे छा करिणो आहे? इन शकरतुम माना तव्हां अल्लाह जो शुक्र कयो। हिते शुक्र जी माना आहे त अल्लाह जी का बि नेमत जेका तव्हां इस्तेमालु था कयो, उन पेमेंट कयो, ऐं उहा अल्लाह साईं तुंहिंजो शुक्र आहे। पाणी पियो, अल्लाह जो शुक्र अदा कयो। ॿार ॼमियो आहे, उनजो अल्लाह जो शुक्र अदा कयो। आमन तुम, ऐं अल्लाह ते ईमान आणियो। ईमान जो छा मतिलबु आहे? त अल्लाह आहे बसि। इन जो मतिलबु आहे त अल्लाह आहे, अल्लाह ई क़ुर ॾिनो आहे, अल्लाह ई रसूल ॾिनो आहे। इन्हनि जे चवण ते हलूं। जेका ज़िंदगी क़ुर में चयल आहे उहा असांखे इख़्तियार करणी आहे। असां क़ुर शरीफ़ सां मोहबत कयूं। असां छा था कयूं? क़ुर सिर्फ़ु पढ़ी था वञूं। इहा ख़बर नथी पए त छा पढ़ियोसीं। मां हाणे तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े जेको आहे सो हिकिड़े बुज़ुर्ग जी आहे, त चयईं त मूंखे पसंदि आहे त मां हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झां, उन जे मुक़ाबले जो मां सॼो क़ुर जो ख़त्मो बिना सम्झण जे करे वञा। ऐं ॿिए हंधि बि मूं पढ़ियो आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झणु अमल जी नियत सां उन जो अजर क़ुर पाक खे बिना सम्झे ख़त्मे करण खां वधीक आहे। यानी हालांकि क़ुर जे ख़त्मे ते बि अजुर आहे। हलो मिसाल तौरु तव्हांखे मणो अजुर थो मिले क़ुर जे ख़त्मे ते, जेको तव्हां बिना सम्झी पढ़ियो आहे। पर हिकिड़ी आयत क़ुर जी जेकॾहिं तव्हां तर्जुमो करे सम्झंदो अमल जे नियत सां, त उन में 10 मण तव्हांखे सवाबु मिलंदो। हीअ आहे ई सॼी ज़हानत जो इम्तिहान त ज़हीन माण्हू कहिड़ा थो अमल करे ऐं कीअं थो मार्कूं कमाए। जन्नत जे लाइ मार्कूं थियूं थियनि। वकान अल्लाह शाकिरन अलीमा। अल्लाह ताला जॾहिं तव्हां शुकुर कंदव त अल्लाह तव्हांजे इन शुकुर खे सम्झे थो। शुकुर न कंदव त तव्हांजे इन नेकिन मां तव्हां खां अल्लाह पंहिंजी पेमेंट वठंदो आख़िरत में। चवंदो हेॾे आ, तो थधो पाणी पीतो न, घणा दफ़ा पीतो ई थधो पाणी, हेॾे करे हेतिरियूं नेकियूं। न ॾियां मां तोखे थधो पाणी, तो मुंहिंजो कुकड़ जो गोश्त खाधो न, हेॾे करे नेकी। पर जे तव्हां कुकड़ जो गोश्त खाई चओ अल्लाह साईं तुंहिंजा लख एहसान, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अतामना व सकाना व जअलना मिनल मुस्लिमीन। हलो नथी अचे अरबी त छा चओ? अल्लाह साईं तो खारायो पियारियो, अल्लाह साईं तुंहिंजा लख एहसान, तुंहिंजी शइ ही तुंहिंजी खाधीसीं, हाणे शुकुर तुंहिंजो अदा कयो, पेमेंट थी वई। अल्लाह साईं इहो थो फरमाए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं। साईं असांजो अर्ज़ु आहे, मां सऊदी खां ॻाल्हाईंदो आहियां जिबारा में। हा असांजो साईं अर्ज़ु इहो आहे, जेको क़यामत जो ॾींहुं आख़िरी हिसाब किताब ठीक पूरो थींदो, जेके मुस्लिम दोज़ीकी जे लाइ बचदा त पोइ संदा हज़रत अली साईं खे हुकुम थींदो, उन्हनि मां 2.5 भाकुर भरे उन्हनि खे जन्नत में मोकिलींदो। इहो सही आहे ग़लति आहे साईं? साईं इहो असां कोन ॿुधो आहे, इन त कोन थींदो। हर कंहिंजो हिसाब किताब थींदो ऐं उते अदुल थींदो। शाह लतीफ़ फरमायो आहे न त जेको आहे सो खटी या हाराई हंधु तुंहिंजो ही, अलाह जे वलियुनि जी तालीम। त हिते सभु कुझु असांखे हितां जो असां उते खणी था वञूं। ऐं जेको आहे सो हज़रत अली करम अल्लाह वजह पंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह जे हुकुमनि ते गुज़ारी आहे ऐं पंहिंजो 5 वक़्त निमाज़ पढ़ी अथनि, तहजद पढ़िया अथनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। त
तंहिंजे करे इहो भाकुर भरण वारी ॻाल्हि इहा पहिरीं त इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे, न को असां काड़ी ॿुधी आहे। ऐं जेकॾहिं हज़रत अली करमला वजह भाकुर भरे माण्हुनि खे खणंदो त पोइ वरी ॿिया बि एतिरा 1,24,000 नबी आहिनि, उहे बि भाकुर भञंदा। हालांकि क़ुर शरीफ़ में अचे थो त अलाह ताला रसूल खां पुछे थो माज़ा उजिब्तुम, चई ॾियो ख़बर तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो, त चवंदा मां इल्म लना थी, असांखे कहिड़ी ख़बर आहे अंदर में हुननि जे छा हो। तंहिंजे करे इहो ईअं न आहे। असां पंहिंजे ॾिसो इहे माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां जेको आहे सो त पंहिंजे अमल खे ॾिसो, असल शइ आहे त पंहिंजे अमल खे ॾिसो। जी मुंहिंजा भाउ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मुंहिंजा साईं। साईं सवाल आहे त कलमो तैयब मुस्लमाननि जी इबादत में शामिल आहे या न? साईं ॾिसो न, कलमो तैयब त असांजी अलाह सां एग्रीमेंट आहे। ला इलाहा इल्लल्लाह माना त सभु पावर अलाह अकेले जे हथ में आहिनि। कंहिं बि शख़्सियत खे अलाह ताला पंहिंजे डिसीशन जो पावर न ॾिनो आहे। अलाह ताला अर्श अज़ीम ते पंहिंजा फ़ैसिला थो करे, पेट जे सूर लाहिण जा, मथे जे सूर जा, पुट ॾियण जा, धीउ ॾियण जा, मौत जा, सभु फ़ैसिला अकेलो अलाह थो करे। हुनजी अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जो थकिजे बि कोन थो। वला याऊदहु हिफ़्ज़ुहुमा, ज़मीन आसमान में जेकी काइनात में जेकी मख़लूक आहे उनजे फ़ैसिलनि ते हुनखे थकु ई कोन थो थिए। तंहिंजे करे जेकॾहिं हिकिड़ो त इहो हिसो आहे, ॿियो हिसो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त माना नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तरीक़ो ॾसियो आहे उन्हीअ ते ई हलंदासीं त अलाह असां सां राज़ी थींदो। तंहिंजे करे हिन में बिदअतूं जेके आहिनि निकिरी वयूं। ला इलाहा इल्लल्लाह मां शिरक निकिरी वियो ऐं मुहम्मद रसूल सल्लम बिदअत माना नकली इबादतूं जेके ॾोकड़नि ऐं चंदनि जे लाइ माण्हुनि दुनिया में राइज कयूं इहे निकिरी वयूं। तंहिंजे करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह असांजी इबादत जो हिसो आहे, छाकाणि त इहो असांजो रब सां एग्रीमेंट आहे। जी अल्लाह ताला जेको आहे सो असांखे हिन क़ुर शरीफ़ ते जेको आहे सो हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं जेको आहे सो असांखे मोमिननि सां दोस्ती रखूं ऐं काफ़रनि खां इज़त ऐं मिनिस्ट्री ऐं वज़ारत हासिलु करण जूं कोशिशूं न कयूं, छाकाणि त अल्लाह ताला फ़रमाए थो त इज़त सॼी मुंहिंजे हथ में आहे। मुनाफ़िक़ उहो आहे जेको निमाज़ ते देरि करे थो उथे ऐं सुस्ती थो करे, माण्हुनि खे ॾेखारण लाइ करे थो ऐं जेको आहे सो अलाह जे हुकुमनि ते नथो हले, लेकिन चवे थो त मां अलाह खे मञा थो। इहो माना मुनाफ़िक़ माना सुस्तीअ जे करे, लालच जे करे, इक़्तिदार जे करे ऐं पंहिंजो जेको सो पाण खां ॿियनि खे मथे करण जे लाइ जेकॾहिं इस्लाम ते नथो हले ऐं अलाह खे मञे बि थो त इहो माण्हू मुनाफ़िक़ आहे। अलाह ताला खां दुआ घुरूं था त अलाह सां असांखे पंहिंजे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।